नात खानन के हीअ पैगाम ॾियण थो चाहियां तैया कहड़ी शरीयत जेका नात पे हले वेती ऐं ओडा दुहल भी हले वेतो ओ मुझा दोस्त अजीज नात उहा पढ़ आस्ते आस्ते नात पढ़ी ॿुधा जीअं मुझे आका मदीने जे घोट के भी तुंहिंजी नात पसंद अचे त हिन दुनिया जे मुसलमाननि खे भी तुंहिंजी नात वधीक पसंद अची वञे ओ मुझा सोना अज जेके नात खान इन दुनिया जे अंदर आया पांचो शायरियों कदी करे नात खानी त भलिया पर ओडा नात खानी बहले पे ओडा दुहल बहले वे तो ओ नात खानो जेके मशहूर नात खाना मां उनका यो सवाल पूछण तो चाहिया यो खास में खास पैगाम उनने के ॼाण तो चाहिया त वो केड़ो किताब जिमें इनिया तन तवा नात भी चो ऐं दुहल भी उन्हें सां वजायो वो मुखे किताब जो नालो ॿुधायो उन किताब जे अंदर मां ॾिसण तो चाहिया असां जा जेके सिंधी नात खाना पाण के मशहूर था समझन त असां वॾा मशहूर आहियूं असां वॾा मशहूर आहियूं ओना ज़िक्र हले वेतो न को के समझ में नात खानी अचे थी किदा मुद्दा खणने किथा वरी आखिर माता पढ़ने या सही नात खानिया वरी पाण के ॾाढा भला ता चन त असां वॾा नात खानायूं असां वॾा नात खानायूं बेशक तो वॾो नात खाना है गौर वञा तो ता सदको छा तो ता तो खान आहे तो नात खान आहे पर मां तो इहो सवाल पुछण तो चाहियां या केड़े किताब में शरीयत हदीस इहो तो मुखे ॿुधाए त इहो नात होॾां हले ऐं दुहल भी होॾां हले ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन दुनिया जे अंदर जेके नात खान वरी औरतूं आयूं उन जो वरी हाल तव्हांखे ॿुधाईंदो हला उहे नात खान औरतूं पंहिंजो निकाब में लाहे करे पंहिंजो रौब किन किन नातुनि में लाहे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नात पढ़ण ते शौक़ छो ओॾा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुहल वॼे तो ओॾा नात पढ़ी रहियूं उहे औरत